नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ तरफ़ खां कुझु ॾींहं अॻु में ज़िले उमरकोट में अखियुनि जी अस्पताल खां प्रेस क्लब उमरकोट ताईं एहतिजाजी रैली कढी वई हुई ऐं एहतिजाज कयो वियो हो, जंहिंमें उन्हनि चयो हो त चौकीदार अब्दुल्ला रूंजे ते नामनिहाद सहाफ़ी जेको गवर्नमेंट मुलाज़िम दिलबर भइयो ऐं अवी गोस्वामी तरफ़ां कयल तशद्दुद ऐं गुंडागर्दी जी हुननि तमामु घणी मुज़म्मत कई हुई ऐं उन्हनि सां इंसाफ़ करण जे लाइ अपील कई हुई, आला उहिदेदारनि खे अपील कई हुई। मगर कुछ ॾींहं गुज़रण बावजूद उन्हनि जो को बि खड़तेल नाहे निकितो। वधीक ॾिसूं था सैयद अब्दुल रहमान शाह जी हिन रिपोर्ट में। जेको चौकीदार आहे अब्दुल्ला रूंजो, इंसां आचर वारे ॾींहुं बाक़ाइदे जेका इंसां ज़ुल्म थियो आहे, इंसां झेड़ो कयो वियो आहे साफ़ियुनि जे तरफ़ां, इहो तमामु ग़लति अमल आहे। हू भले पंहिंजो कमु कनि हा, रिपोर्टिंग करे छॾींदा, को मसइलो कोन हो। असां हिन पंहिंजा असांजो जेको मेडिकल सुप्रिटेंडेंट आहे डॉक्टर रमज़ान मंगरियो DHO लादात साहब खे दरख़्वास्त ॾिनी, उन्हनि उन ते सुठो मौक़िफ़ ठाहे पोइ ज़िले जेका सेशन जज साहब आहे, DC साहब आहे, पूरे ज़िले इंतिज़ामिया खे जेको आहे लेटर मोकिलियो वियो आहे। असांखे उमेदु आहे असांजो स्टाफ असीं सभु पुरज़ोर मुतालबो करियूं था त हिन सां इंसाफ़ थिए। हा, इहो ग़लति अमल आहे बिल्कुलु। जी सर, तव्हां खां हिकिड़ो सुवालु कंदासीं त वण वढण जे करे इहो झेड़ो थियो आहे या को ॿियो सबबु? न, ॿियो सबबु कोई कोन्हे। वण हिन वढिया पे, उहो बि MS साहब असांजे हिन खे हुकुम ॾिनो, असांखे मथां वापरा वारनि चयो त भई हिते तव्हांजी मेन लाइन जेका मटे पई उहो शॉर्ट सर्किट थींदी आहे, नुक़सानु थींदो, तव्हांजा फ्रिज सड़ंदा या को मसइलो थींदो तव्हांजो, सो उनजे करे हिनखे हुकुम ॾिनो वियो। पोइ हिन आचार्य ॾींहुं उनजे कमु घटि हो, उनजे करे हिन पंहिंजो कमु कयो पिए त मथां उहे आया, हुननि फ़ोटो वोटो कढिया, त हिननि चयो फ़ोटो भले पिया कढो। पोइ हिननि जो पाण में तल कलामी थी, पोइ हुननि सां विड़िया बि सही। हुनखे अब्दुल्ला खे धक ठेला ऐं दड़का हा, उहो असां CCTV कैमरा में सॼा सबूत आहिनि, हिन सां बाक़ाइदे विड़िया। जी जी हा, ठीकु। आई हॉस्पिटल अमरकोट इंचार्ज आहियां ऐं आई हॉस्पिटल जो। ऐं अव्हांखे ख़बर आहे त चाचा अब्दुल्ला खां नाइंसाफ़ी थी आहे, सभिनी खे ख़बर आहे ऐं सबको TV वारनि खे, ॿिए चैनल वारनि खे, न्यूज़ वारनि खे, सभिनी खे ख़बर आहे त चाचे खां नाइंसाफ़ी थी आहे। त महिरबानी करे चाचे खे माना हुनजो हक़ु वठराए ॾियो ऐं चाचे सां इंसाफ़ करायो। अस्सलाम वालेकुम सर, इहो अर्ज़ु आहे त SHO जेको उमरकोट जो सिटी जो आहे न, उहो दिलबर भईए जो तमामु वॾो प्यारो दोस्त, उन जे करे वंगार वही अञा बि असांखे तंग करे रहियो आहे। SHO बिना परमिशन जे असांखे खयो हुए ऐं इन सां बि माना अदालो कयो वञे त इहो असांखे बिना परमिशन जे छो लाकअप कई। उते दिलबर भईयो गारियूं पियो ॾिए त उनखे छो नथो चए त तूं हीउ ग़लति कमु छो पियो करी, हू गवर्नमेंट मुलाज़िम आहिनि, तो हिकिड़ो बग़ैर कानून जे असांखे खयो हुयो। ॿियो तूं हुन जूं गारियूं ऐं धमकियुनि ते बि हुनखे तूं मञे नथो करी। SHO ॿुधी खिले पियो, छो असां सां ज़ुल्म पियो थिए ऐं SHO मज़ाक सम्झो वेठो आहे। इन करे SP खे बि ग़लति गाइड करे थो, इन जे लाइ माना बराए महिरबानी इंसाफ़ कयो वञे, न त आला इदारनि खे अपीलूं कंदासीं त हिन जे करे हिन सां इंसाफ़ कयो वञे। हीउ असांजो मुलाज़िम भाउ आहे, वॾी उमिरि जो माण्हू आहे, हिन खां नाइंसाफ़ी कई वई आहे। इहो महिरबानी करे तव्हां, पहिरीं ॻाल्हि त मीडिया वारनि खे असीं शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांजी हिमायत कई आहे। हुनजे करे असीं वाज़े कयूं था त असां हिन माण्हू खां इंसाफ़ थियो वञे, न त असीं पैरामेडिकल सां गॾु आहियूं। असां जेको असां में थींदी उहो पंहिंजे हिन सां मदद कंदा रहंदासीं। तव्हांजो चवणु आहे त माना जेको जेकॾहिं अब्दुल्ला रूंजे खे इंसाफ़ न मिलियो त तव्हां जेको अॻिते बि एहतिजाज कंदा? बिल्कुलु, इहो ई थींदो, ईअं ई थींदो। उहे 3 गाॾियूं कारुनि ते चढ़ी आया त हू दिलबर भईयो गाॾी सां लहंदे ई मूंखे गार ॾेई धक हयां, त मूं चयो मूं तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो, छो छाजे करे धक हणी? तॾहिं चई तूं बदमाशी लॻायो वेठो ई, थो वण कटियां। जी नाज़रीन, अस्सलाम वालेकुम। मां ज़िले जो रिपोर्टर सबको न्यूज़ चैनल जे तरफ़ां सैयद अब्दुल रहमान शाह। असां हींअर DHO ऑफिस आया आहियूं, जेको अब्दुल्ला रूंजे सां थियल नाइंसाफ़ी जे बाबति असां जेको सो मौक़िफ़ वठंदासीं DHO साहब खां त हुन जो चवणु छा आहे ऐं हुन जा मौक़िफ़ कहिड़ा आहिनि। महिरबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम।
जेका हिते चैनल ते बि न्यूज़ आयूं आहिनि उन सां गॾोगॾु जेका बि असांजे स्टाफ सां भगदड़ थी आहे उन जो कारण जेको आहे सो सम्झूं था असीं पाण ई बणिजी विया आहियूं। इन करे असांजे स्टाफ खे असां ई इजाज़त ॾिनी हुई त जेको असां में वायरिंग जो मसइलो थियो पिए उन मसइले खे साफ़ु करण जे लाइ हुननि जो उन शइ खे साफ़ु कयो त हू लीगली हो, जेको असां पेपर्स में लिखी बि ॾिनो आहे हिननि खे त भई जेका असां इजाज़त ॾिनी उन जे करे इहो मसइलो थियो। पोइ मीडिया वारनि इन शइ खे पंहिंजे ज़हन सां, पंहिंजी सोच सां, पंहिंजी सम्झ सां जेका आहे सा पंहिंजे पाण ते खणी अस्पताल में अची स्टाफ सां ज़ाहिर आहे उन्हनि सां ॻाल्हायो आहे त हुननि बि साम्हूं हार्श ॻाल्हायो आहे। ईअं बि न त हुन कोन्हे हार्श ॻाल्हायो, पर इन लिमिट ते न जंहिं लिमिट ते हुननि ॻाल्हायो आहे। ॿी ॻाल्हि इहा हुई त मीडिया वारनि जो कमु हो जॾहिं ठीकु आहे उन्हनि खे कंहिं शइ जी ख़बर न हुई त हू भले उन शइ जा फ़ोटो कढनि, उन शइ खे भले हू खणी हलाए छॾनि, पर हिकिड़ो माण्हू जेको उते जो एम्प्लॉई आहे उन सां ॻाल्हि करणु या उन सां मुंहं मारी करण मां मुंहिंजे ख़्याल में कोई इहो मीडिया वारी जेका लाइन आहे उनखां इहा शइ हटियल नज़र अचे थी। हुननि जो कमु हो, उन्हनि शइ ॾिठी भले छापे छॾनि, पोइ उनजी इंक्वायरी थी आहे, उनजी असीं इंक्वायरी करियूं आहे, उनखां पोइ असां पाणी इंक्वायरी करे इहा शइ असांजे हायर अथॉरिटी खे मोकिलियूं आहे। जेकॾहिं ग़लति हुजे, जेकॾहिं इंक्वायरी करियूं आहे असीं उनजे बारे में पॉज़िटिव कमेंट्स जो अॼु बि असां पॉज़िटिव कमेंट्स लिखी ॾिना आहिनि त असां ॾिनी आहे इजाज़त ऐं हुननि इहो कमु कयो आहे ऐं इहो कमु असांजे इदारे जी ऐं माण्हुनि जी भलाई जे लाइ कयो आहे। उन में कोई कंहिंजो कुझु ई कोन थो वञे, पर उन हूंदे बि जेको आहे सो हिननि जो पर हिकिड़ो उहो माण्हू जेको मीडिया सां कंसर्न बि न हुजे, टियों थर्ड पर्सन अची जेको आहे असांजे स्टाफ सां इन नमूने सां ॻाल्हाए पियो, जेको तव्हां फुटेज में ॾिठो आहे, फुटेज जे अंदरि हर शइ अव्हांखे मिलंदी ऐं मौजूदु आहे। इहो मुंहिंजे ख़्याल में साफ़ हथ खां थोरी मूंखे हटियल ॻाल्हि नज़र अचेसि थी। बाक़ी जेसि ताईं मतिलबु की पुलिस जो बि तालुक़ु आहे त आउं ईअं चवंदुसि पुलिस हिकिड़ो इदारो आहे, उनखे इदारे ऐं दायरे में रहणु घुरिजे। जेकॾहिं हिकिड़े डिपार्टमेंट में इहा ॻाल्हि थी त उनखे असां डिपार्टमेंट खां पहिरीं पुछणु खपंदो त बाबा हीअ ॻाल्हि कीअं आहे, कहिड़े नमूने सां आहे। न जीअं आहे उते ई बजड़ा चोर हुआ, उनखे झले ऐं इंजो ई पुलिस उन्हनि खे अंदरि करे छॾिया। पोइ मूं एस पी सां बि उन्हनि जी ॻाल्हि थी, एस पी साहिबु चयो असीं छा था करायूं। उहो जॾहिं असां इहा ॻाल्हि ॿुधी त असां हुननि खे बि इहा ॻाल्हि ॿुधाई। ज़ाहिर आहे असां ईअं कोन्हे त रुॻो हुननि जे हथ में इहे शयूं आहिनि, असां बि पंहिंजी हायर अथॉरिटी सां DG साहिबु आहे मथे ॻाल्हायोसीं ऐं हुननि असांखे इहो ई मौक़ो बि ॾिनो भई हीउ ग़लति कमु थियो आहे, तव्हां हिन ग़लति कम जो जेको आहे सो क़दम खणो। ऐं असां उन्हनि जो जेके बि डिस्कशन हो उहो टोटली जेका आहे असां लिखी सेशन जज ताईं, इवन SP साहिब ताईं, DC साहिब ताईं, सभिनी ताईं उहे पेपर्स पहुचाए छॾिया आहिनि ऐं असां उन्हनि जे इंतज़ार में आहियूं त हाणे असां सां कहिड़ो था हीउ इंसाफ़ु कनि। सर हिकिड़ो तव्हां खां क्वेश्चन कंदुसि त मेन ॻाल्हि इहा आहे त जेको SHO जेको कार्रवाई ॾेखारी आहे, जेको अब्दुल्ला रूंजे खे बिना के वजह जे, बिना के सबब जे जेको सो माना पुलिस उतां खंबे खणी वई आहे, तव्हां हिकिड़ा भला ऑफिसर आहियो, DHO साहिबु आहियो, तव्हां का परमिशन ॾिनी हुई पुलिस खे? असांखे ख़बर ई कान्हे। हुन PID वारनि जे हू जेके मीडिया वारा आहिनि उन्हनि जे सॾ ते जेके आहे सो हू आया, वंगार विया आहिनि ऐं इन्हनि खे हिरासां कयो अथनि, जंहिंजी बि फुटेज मौजूदु आहे। ठीकु आहे, उन्हनि खे वठी विया आहिनि, असां खां पुछियो ई कोन। असां उन्हनि खे फ़ोन करे चयो तव्हां हिननि खे छो कयो आहे इहो, त उन्हनि खे जॾहिं हिकिड़े इदारे में आया हुआ, हिकिड़ो इदारो हो, भॼी त कॾहिं कोन थो थियनि, असां खां त पहिरीं पुछनि न, असीं वेठा आहियूं न। आऊं हेड ऑफ डिपार्टमेंट हिते वेठो आहियां, मूंखां पुछे भई हीउ तव्हांजे इदारे में थियो आहे, ऐं हुनखे ॿुधायां भई असां इजाज़त ॾिनी आहे। ऐं जेकॾहिं हिकिड़े माण्हू खे आऊं इजाज़त ॾियां हुनखां पोइ जेकॾहिं उन शइ खे जेकॾहिं उन माण्हू खे अंदरि करे था छॾनि त पोइ असांजे हिते वेहण जी का ज़रूरत ई कान्हे। बहरहाल सर असां तव्हां खां इहो पुछंदासीं जेकॾहिं अब्दुल्ला रूंजे खे इंसाफ़ न मिलियो, सर असांजो तव्हां खां इहो सुवालु आहे त जेकॾहिं अब्दुल्ला रूंजे सां इंसाफ़ न थियो त तव्हां अॻिते हली इन एहतजाज खे बरक़रार रखंदा, जेको पैरामेडिकल स्टाफ सां नाइंसाफ़ी थी आहे उनजे बारे में तव्हांजो छा चवणु?
आउं त चवां थो त ही कोई एॾो वॾो मसइलो कोन्हे जो ही इंसाफ़ न कनि, छाकाणि त ही हिकिड़े डिपार्टमेंट जो न 2-3 डिपार्टमेंट जेके हिन ते गॾिजी विया आहिनि, उन्हनि खे इन ॻाल्हि ते नज़रसानी करणु घुरिजे ऐं उनखे इंसाफ़ ॾियारीनि ऐं ॾियारींदा। न ॾियारींदा त अॼुकल्ह दुनिया में को बि माण्हू अकेलो कोन्हे, सम्झनि। इहो हिननि खे मजबूरन या सरदा में या संगत में इहा शइ उन्हनि खे इंसाफ़ ॾियारणो ई पवंदो। जी हिकिड़ो मिनट नाज़रीन, तव्हां DHO साहब जा मौक़ुफ़ ॿुधा ऐं DHO साहब जो चवणु आहे त जेको बि पैरामेडिकल स्टाफ जो हिकु फ़र्द अब्दुल्ला रुंजो जंहिंसां हद खां मथे नाइंसाफ़ी थी आहे, जेको हुन वण वढराया आहिनि उहो बि DHO साहब जे हुकुम ते वढराया आहिनि। जेके वण उन जा बि असां जेको सो वीडियो वरिता आहिनि, फुटेज वरिता आहिनि, जंहिंजे मथां 11,000 वोल्टेज जूं तारूं गुज़री रहियूं आहिनि, जेको इंसानी सिहत लाइ तमामु जेको सो नुक़सानकार आहे, जानदार शइ जे लाइ। वण केॾी महिल बि जेको सो उन सां लाइट जी तारुनि सां शॉर्ट थी सघे थो ऐं नुक़सानु ॾेई सघे थो। हीउ हिकिड़ो जाइज़ कमु कयो आहे जंहिंजो पुरज़ोर मज़म्मत कयूं था। असां सबको न्यूज़ वारा बि असां पुरज़ोर मज़म्मत कयूं था त महिरबानी करे अब्दुल्ला रुंजे सां इंसाफ़ कयो वञे ऐं अहिड़े करप्ट माण्हुनि खे जेको सो नज़र में रखियो वञे त कंहिं ग़रीब सां अॻिते हली नाइंसाफ़ी न थिए। थैंक यू, महिरबानी।